खानपुर महर जे शाहपुर महर रोड वेझो गबोलवाई वटि नामालूम हथियारबंद वापारी हरीश कुमार खां रोक रक़म मोटरसाइकिल ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। मुतासिर धुर जे माण्हुनि पारां थाणे आॾो पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुतासिर हरीश कुमार चयो त हथियारबंदनि हथियार जे ज़ोर ते 2,15,000 रुपए जी रोक रक़म मोटरसाइकिल ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। वाक़े जी एनसी पुलिस खे दाख़िल कराई आहे, पर हिन महिल ताईं का बि कार्रवाई नाहे थी सघी। लाड़काणो में टंडो मस्ती रोड ते पीर मोहम्मद नारेजो वटि एटीसी जज लाड़काणो समकान अहमद मुगल जे पुलिस स्क्वाड गाॾी मथां हथियारबंदनि जी फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि हिकु पुलिस अहलकार शहीद थी वियो, जॾहिं त 2 पुलिस अहलकार सख़्त ज़ख़्मी थी पिया। फोती पुलिस अहलकार जी सुञाणप मक़बूल अहमद शेख जे नाले सां थी, जॾहिं त ज़ख़्मियुनि में इक़बाल मलाणू ऐं सग़ीर अहमद शामिल आहिनि। इतलाह ते DIG सखर ऐं SSP खैरपुर वाक़े वारे हंधि पहुची विया। ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ नाकाबंदी कई वई आहे। नऊं देरो जे बिलावल कॉलोनी वासी नईम अहमद कड़ियो जे घर मां 3 मयूं चोरी थी वयूं। भाॻियुनि जे सुजाग थियण बाद मज़म्मत करण ते घर धणी हुसैन बख्श ज़ख़्मी थी पियो। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। ज़ख़्मी खे तिबी इमदाद लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि 6 चोर नईम कड़ियो जे घर मां 3 मयूं चोरी करे फरार थी विया। चोरनि पुलिस ऐं भाॻियुनि खे पुठियां ईंदे ॾिसी मयूं छॾे फरार थी विया। वगण शहर में लाड़काणो रोड वेझो 3 नामालूम हथियारबंदनि वापारी रजब अली सूमरो खां हथियार जे ज़ोर ते 5 लख रुपया ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। शहरनि वारदात वारे हंधि पहुची मुतासिर वापारी साण करे पुलिस खे इतला ॾेई छॾी आहे। इन मौक़े ते वापारी रजब अली सूमरो ऐं ॿियनि सिटी प्रेस क्लब आॾो पहुची पुलिस ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया खे ॿुधायो त लाड़काणे मां वगण शहर ISP त हथियारबंदनि फुर कई। उन मुतालबो कयो त SSP कंबर फुर थियल सामान वापसि कराए इंसाफ़ फराहम करे। शहदादपुर में सिविल डिफेंस पारां योम तकबीर जे मौक़े ते तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में म्यूनिसिपल कमेटी जे वाइस चेयरमैन लुकमान राजपूत, सिविल डिफेंस जे चीफ वार्ड बशीर अबड़ो, हाजी अनवर शेख ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते मुक़र्ररीन तकरीब खे ख़िताब कंदे चयो त मुल्क खे मज़बूत करण लाइ सियासी अॻुवाणनि जूं वॾियूं कोशिशूं ऐं पाक आर्मी जूं वॾियूं कुर्बानियूं आहिनि। पाकिस्तानी अवाम पाक फ़ौज सां गॾु आहे। हींअर बि पाकिस्तान इंडिया खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो आहे। उमीद त अॻिते बि पाक आर्मी पंहिंजे दुश्मननि खे ईअं ई मुंहुं तोड़ जवाबु ॾींदी।